अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, जी तो मां अवाजो जाता सुञातल फ़कीर मारूफ सोलंकी पुराणो कहानीकार। तव्हांखे बि जेको कुझु ॾियणो हुजे या पुछणो हुजे या को पंहिंजी रिकॉर्डिंग कराइणी हुजे त तव्हां हुन सां राब्तो कंदो, हू तव्हांखे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो। पोइ किथे बि हुजो तव्हांजी रिकॉर्डिंग उते हो करणु ईंदो। जे तव्हां पाण हिते हली ईंदुसि त बि तव्हां भली अचो, तव्हांजी ख़िदमत बि कंदो, आदर भाई बि कंदो ऐं रूबरा तव्हां सां कचहरी बि कंदो। तो इहो इन जे लाइ मां हर हाणे पार्ट में हिन जो नंबर तव्हांखे ॾींदो थो। हाणे हीअ जेके सिंधी लोक कहाणियूं पुराणियूं हुन बादशाहनि, राणियुनि, शहज़ादनि, वज़ीरनि, सौदागरनि, अकुलमंदनि, बेवकूफ़नि ऐं ठगनि जूं कहाणियूं, इहे मां तव्हां ताईं पहुचाए रहियो आहियां। ऐं हीअ जेका हींअर मां कहाणी रिकॉर्ड करे रहियो आहियां, इहो आहे खाधे वारो ख़वाबु। खाधे वारो ख़वाबु। उमेद आहे त तव्हांखे वणंदो ऐं हिनखे तव्हां सोचिजो सम्झो, छो त मुंहिंजूं कहाणियूं उनियूं बि अथव, ॾुखियूं बि अथव, समझदार बि अथव। जेकॾहिं तव्हां सम्झी पियो त तव्हांजे लाइ रस्तो बि निकिरी वेंदो ऐं तव्हांजे लाइ भलाई बि थींदी। हाणे हिन कहाणीअ जो उनवान आहे त कंहिं शहर में ॿ दोस्त गॾु रहंदा हुआ। संदसि उथणु विहणु खाइणु पीअणु ऐं घुमणु फिरणु गॾु हो। हिकिड़े ॾींहुं ॿिन्ही दोस्तनि हिक ॿिए सां फ़ैसिलो कयो त अॼु राति जेको बि जहिड़ो बि ख़वाबु लहे सो ॿुधाए, उहो फ़ैसिलो करे वञी सुम्ही पिया। सुबुह जो उथी हिक ॿिए सां हाली हवाली थिया। पहिरियों दोस्त ॿुधायो त अदा मूं राति ॾाढो मज़ेदार ख़वाबु ॾिठो आहे, जो ॿुध त ॿुधायां। पोइ तोखां मोकिलाए वञी सुतुसि, का महिल कान गुज़री त ॾिसां थो त हिकिड़े शहर जो ॿुभो आहे। वेझो वञी ॾिसां त 3 ॻोठ आहिनि, 2 फिटा पिया आहिनि त टियों विछे ई कोन। माना ॿुभो हुनजी हिकिड़ी ॿुभो चवंदा आहिनि भठीअ खे, भठी जिते दूं दुखंदो आहे, माना 3 ॿुभा भठियूं ॿरनि पियूं। हाणे उन्हनि जी ॻाल्हि थो करे हीअ लफ़्ज़ ॻुझा थो, पर थोरो तव्हांखे मां ज़हन में रखंदो हलां। आहिनि 2 फिटा पिया आहिनि त टियों विछे ई कोन। उते कुंभर ॾिठमि 3 ॿ ॼट, टियों ॼाणे ई कोन। जेको ॼाणे ई कोन तंहिं कुना ठाहिया 3, तन मां 2 भॻल कोन। जेको झले कोन तंहिं ते मुला आंदमि 3, 2 ॼट टियों ॼाणे ई कोन। जेको ॼाणे ई कोन उन पैसा ॾिना 3, 2 कूड़ा, टियों हले ई कोन। जेको हले ई कोन तंहिं जूं वर्त में सिंगरियूं 3, तन में 2 भॻल, 3 झले कान। उन सां मारियमि तितर 3, 2 लिकिया, टियों लभे ई कोन। जेको लभे ई कोन तंहिं जो ठाहियमि पुलाव, तंहिं में ॿूटी लभे ई कान। पोइ खाई कयमि ढो ऐं भरियूं ॿधी खणी अची निकितुसि। अॻिते अचां त धोड़ो जी दखी टंगियल ॾिठमि। ठका करायोमांसि गज़ त दखी पट ते किरी पई ऐं धोड़ो मथे टंगियो पियो आहे। दखी खणी दरिया ते वियुसि, कन लाथोमांसि, कन माना हुनजो मथां ढकणु लाथोमांसि त को आवाज़ु ॿुधण में पियो अचे। खणी जो ॾिसां त सिंगारी मच्छी वेठी सुरंदो वॼाए ऐं संदसि बचा पिया बेत चवनि। अञा उते ई हुअसि त अखि खुली वियमि त ॿिए दोस्त चयो त यार वाह जो ख़वाबु लधुई, हाणे असांजो बि ख़वाबु ॿुध, तोखां मोकिलाए वञी सुतुसि। घड़ी खन गुज़रण खां पोइ ॾिसां त हिकिड़ो ॻुड़ जो घोड़ो, जंहिंखे लॾुनि जो लगाम, टोछनि जो तुल, मोहन थाल जा तड़ा, हलवे जो हनू ऐं 70 ॿियनि जा संज पियल हुआ, सो मुंहिंजे अॻियां अची बीठो आहे। मूं बि हेॾां होॾां ॾिसी चासीनीअ जो चंबुक खणी मथसि खणी टपो ॾिनो। घोड़ो सिरसाट कलबाट डोड़ण लॻो। डोड़ंदे अची घुमट जे गप में फाथो। अड़ी जो हयाई त जोबाज़ अची खीर पीर जे गॾ में किरियो ऐं कज़ा सां गुज़ारे वियो। बसि घोड़े मरण खां पोइ आउं फेरे में अची वियुसि। का वाह न सम्झनि त केॾां वञा। नेठि धणीअ ते तौंकल रखी हिक पासे खणी रुख रखियमि। हलियो अचां त
अॻियां शरबत जो समुंड ॾिठमि, जंहिंमें गिह जी गंगा वियो थी पई। उन जे चोड़ वटि मरमलियो मुहाणो पताशीअ जो पतण झलियो बीठो आहे। वधी अची भर वरिती मांसि, जे यार मूंखे हिन पार पहुचाईंदे। चयाईं त ॿियो कमु कहिड़ो अथमि, तख़्ते ते नवल में वठी मूंखे हाणे हिन भर जॼाई उते खणी ॾिसां त मार ही त वॾो विलायत जो आहे। ॾाढो ख़ुशि थी अॻिते वधण लॻुसि। ओड़ भरो अञा त माखीअ जे महलात आहे, जंहिंजी दर ते दाल दरबान ॾूंघीअ जो ॾंडो खयो। होशियार ख़बरदार लॻो बीठो आहे। ख़बरदार पियो पुकारे सरे अची सलाम श्री अची सलाम कयो मांसि। पुछियाईं त म्या मुसाफ़िर केरु आहीं? चयोमांसि त माखीअ जी महलात ॾिसण जो शौक़ु अथमि, इजाज़त मिले त घुमी ॾिसां। चयाईं त मोकल ॾियां थो, पर लिक चुप में अखि टेट ते वरकंदो वञजांइ। पोइ त पोइ 12 थी विया। चोरीअ जे चोर दरवाज़े खां उकिरी अंदरि थियुसि। भले भले पलंग टोड़ बादशाह न आहे, पातशाह त पकौड़ो पटस रबराणीअ जा घेरनि जो गंज ऐं शेरीअ जी सलवार ऐं जिलेबियुनि जी जुती जंगालीअ जी चादर ढकियो हिननि सां गॾु तले ॿधी जे तख़्त ते वेठी आहे। महलात में टिकिन जूं तापतरियूं गाजरे हलवे जा गुलम विछायल हुआ। उन्हनि ते खाॼनि जूं खटूं ऐं पापड़नि जा पलंग, जन ते वेड़े जा विहाणा, फालूदीअ जी फरासिन। उते राग रूप जी महफ़िल थी। पहिरियां मिस्री मिरासी सवे जे सारंगी ते मिठी मानीअ जी मुर्क कई। उन बद गांठे गोभी ऐं बिस्कुटनि जी भाॼी ते तहरे जो तां हयो। उन ते कचूरियुनि जो कुमाज खणी रड़ियोड़े खां रांभाट जो राग शुरू कयो। चौधारी ॼमूं जाम माईअ जा मेर कबाब कोटवाल जी बर्फ़ीअ जे बेगमनि सां गॾु कोयरनि जे कुर्सियुनि ऐं मोड़ियुनि जे मोड़नि ऐं गजुरनि जे गादेलनि ते वेठल हुआ। तन रागीदड़नि खे ख्वारीअ जूं खलतूं ऐं पादरनि जा पैसा रोक इनाम पे ॾिना। उते हिकिड़े मैसू पाक मुलाज़िम जे मोन ते नज़र वञी पई, जंहिं हिकिड़े फुल्के फेरदार खे चयो त ॾिस त उहो केरु माण्हू आहे जो सीट रखी शाही महल में काए आयो आहे। फुल्के फेरदार मुंहुं झले मूंडे निहारियो। पोइ त नकुल ऐं निबातूं नौकर मूंखे वकोड़े विया। गेले आणे बादशाह अॻियां पेश कयाऊं, जंहिं मालपुड़नि जा मोचड़ा हणाए, खोराक जी खफनी पाराए ऐं ॿोड़ पुलाव जी ॿेड़ीअ ते चढ़ाए, डगड़नि जी ढंढ ऐं शोरवे में ॿोड़ण जो हुकुम कयो। उते आउं दाह करे जागी पियुसि। ऐं ही चैनल वारे जो नंबर मां तव्हांखे हर पार्ट में ॾियां थो पियो। ऐं ही नंबर ॾियांव थो जेकॾहिं तव्हांखे के सुठियूं ॻाल्हियूं, के आखाणियूं, के नसीहतियूं या कुझु को चवणु चाहियो त ही बि तव्हांजी जिथे बि पंहिंजे एरिए में ज़िले नौशहर फिरोज़ जे कहिड़े बि शहर में तव्हां अचे पंहिंजो हिते हिन जो पंहिंजो थाक आहे, हिन नंबर ते राब्तो करे ऐं हिन खां पंहिंजो तारीफ़ कराए रिकॉर्डिंग ॾियो, या कुझु मोकिलणु चाहियो या कुझु करणु चाहियो त उहो तव्हां सां हीअ तव्हांखे मशवरो ॾींदो, पोइ जीअं तव्हांखे सम्झ में अचे। हीअ नंबर आहे मुश्ताक परदेसी यूट्यूब चैनल वारे 0308 8256 074। वरी मां तव्हांखे ॿुधायां थो त 0308 8256 इहो नंबर आहे हिन जो। 0308 82 256 074। तव्हां इन ते भली हिन खां पुछी सघो था, ॻाल्हाए सघो था, हिन खां सुवाल करे सघो था, या पंहिंजूं के कहाणियूं के पंहिंजूं ॻाल्हियूं हिन खे तव्हां ॾियणु चाहियो त इन नंबर ते राब्तो करे। हा, बाक़ी मुंहिंजूं तव्हांखे हर वक़्तु दुआऊं आहिनि त सफ़र में हुजो,
घर में हुजो, जहाज़ में हुजो, बस में हुजो, गाॾीअ में हुजो, बंगले में हुजो, देश में हुजो, परदेस में हुजो, वरी कहिड़े बि मुल्क में हुजो, ऐं तव्हां जूं जेके बि दिलि जूं जाइज़ उमेदूं ऐं नेक मक़सद ना उहो मदीने वारे साईं जे सदके, छो त मुंहिंजूं दुआऊं तव्हां लाइ काफ़ी न, ऐं तव्हां मूंखे बि दुआ कजो। मां बि पोड़ो मुड़ुसु आहियां, तव्हांजे दुआऊं जो प्यासी आहियां, ऐं किथे बि हुजो ख़ुशि हुजो, तव्हांखे अलाह ऐं अलाह रसूल ख़ुशि कंदो, ऐं तव्हां जूं दिलि जूं उमेदूं पूरियूं थियूं। ख़ुदा हाफ़िज़, अस्सलामु अलैकुम।